तव्हां अॼु असांजी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटीअ जी मीटिंग थी जंहिंमें सॼी सिंध मां फ्रंटनि जा ऐं मरकज़ी अॻुवान उते शिरकत कई। यकीनी तौर ते मुल्क जे मौजूदा जेका जोड़जक पूरी थियण वारी आहे ऐं इलेक्शनूं थी गुज़रियूं इन जो जाइज़ो वरितो वियो ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते पंहिंजी राय ठाही वई जेका तव्हांजे अॻियां पेश कजे थी। असांजी जीअं त सिंध नेशनल पार्टी बि ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस सां गॾिजी हिते इलेक्शन्स में हिसो वरितो ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ मामलनि ऐं जमायतुनि वटां उन जो रिएक्शन बि अची चुको आहे। असां ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे प्लेटफॉर्म तां कराचीअ में ऐं पोइ तव्हां वटि हिते एहतजाज थियो उन सिलसिले में मौक़ो असांजो उहो ई आहे त पाकिस्तान जी तारीख़ में शफ़ाफ़ इलेक्शन त कॾहिं कान थी आहे पर सभु उहे जमायतूं जेके हिन वक़्तु हिसो वठी चुकियूं आहिनि बशमूल JUI जे JUI 2018 खे रद्द कयो पर हुननि जो मौक़िफ़ आहे त 2018 खां बदतर हीअ शिकिल इलेक्शन थी आहे। असां हिन खे मुकमल तौर ते रद्द था कयूं। इहे इम्पोज़ इलेक्शन आहे, मड़ियल इलेक्शन आहे, बेईमानी ऐं ॿी त सुठी ॻाल्हि जंहिंमें मुल्क जे सभिनी इदारनि भरपूर हिसो वरितो। मुल्क जा इदारा जे मथां चवां जेके मुल्क खे हलाइनि था, चीफ ऑफ आर्मी स्टाफ फ़ौज न ॾिनी पोलिंग स्टेशन लाइ, चीफ जस्टिस जज न ॾिना इलेक्शननि खे हलण लाइ, चीफ इलेक्शन कमिश्नर त हो ई हथरादू हिकिड़ो पपेट जंहिं तकबंदियुनि खां वठी हेठि ताईं डिप्टी कमिश्नर AC ऐं उहा इंतिज़ामिया जेका सदर अयूब खे जाली इलेक्शन्स जे ज़रिए खटायो हो, इन्हनि DCनि वरी 2024 में हीअ जेका सॼे पाकिस्तान में इलेक्शन उहा जालसाज़ी ते थी। इन ते अफ़सोस थो थिए। यकीनी तौर ते मुल्क में अहिड़े क़िस्म जी बदनामी ज़माना इलेक्शन बदनामी ज़माने इन करे चवां बैनुल अक़वामी इदारनि अक्सरियत इन खे रद्द कयो ऐं इन ते ख़दशा इज़हार कया त जेके बि जांच वारा इदारा हुआ उनजे करे अहिड़े क़िस्म जी इलेक्शन्स कराइण जो असां त को फ़ाइदो कुझु कोन थियो, नुक़सानु थियो। PTI खे जंहिं नमूने सां चिपे हुनजी लीडरशिप अॼु ताईं हुनजी बंदि पई आहे, असीं इनखे मज़म्मत था करियूं ऐं हुननि खे आज़ादु इलेक्शन्स में हिसो न वठणु ॾिनो वियो। हुनजी क़यादत खे असीं घुर था करियूं त इमरान ख़ान समेत ॿिया जेके 9 मई खां वठी जरगमाल बणायल एस्टेब्लिशमेंट जा ऐं ही जेके पीपल पार्टी ऐं नून लीग जी जेका जुड़तू हुकुमरानी हुई। ऐं इन करे थो चवां त कल्ह नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर खां पोइ चयो आहे त 9 जुलाई ते सख़्तु क़दम खंयो वेंदो। 9 जुलाई उहो क़दम आहे जेको तव्हांजे तारीख़ में कारो पाकिस्तान जो लिखियो वेंदो, जंहिं ॾींहुं हथरादू अहिड़ा साज़िशी वाक़िया कराया विया छो त इलेक्शन मैनेज करणी। उनजे करे असीं सम्झूं पिया त इनखे रद्द करियूं था ऐं असां इन जे लाइ मुल्की सिंध लेवल ते त असांजो राब्तो आहे GDA खां सवाइ जमियत उलमा इस्लाम, जमात इस्लामी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, इन्हनि सां असांजो राब्तो आहे। सिंध लेवल ते असां एहतजाज बि हिकिड़ो गॾियल कयो हो। 8 तारीख़ ते वरी असांजी मीटिंग आहे पर इन लेवल ते मुल्की लेवल ते ठहंदड़ 1 पॉइंट एजेंडा ही जाली इलेक्शन मड़ियल इलेक्शन नामंज़ूर उनजे ख़िलाफ़ु जेको मुल्की लेवल ते मास जुड़ंदो सिंध नेशनल पार्टी उनजो हिसो वठंदी ऐं उन्हनि भरपूर तरीक़े जो हिसो थींदी। हीअ इलेक्शन सिंध में ऐं बलूचिस्तान में वरी हिकिड़ी ख़ुशूसी एजेंडा सां पीपल्स पार्टी खे ॾिनी वई। उहा इहा आहे त सिंध जूं ज़मीनूं, सिंध जो पाणी, सिंध ऐं बलूचिस्तान जो कोस्टल बेल्ट ऐं मादनी वसीला सिंध बलूचिस्तान जा, इन्हनि जे खे सौदो करणु उन में गैर मुल्की कंपनियूं ऐं मक़ामी इदारनि ऐं बेमान जेके सियासतदान ऐं ब्यूरोक्रेट आहिनि इन्हनि जे मफ़ादनि जे लाइ
सिंध ऐं बलोचिस्तान जे वसीलनि जो सौदो ऐं समुंड जेको साहिली पट्टी आहे जेका 270 किलोमीटर सिंध में आहे ऐं ॿी बलूचिस्तान मां 700, उन सॼे जो सौदे जे हिकिड़ी प्लान ठहियो आहे। तंहिं ते ई अमल दरामद लाइ हीअ सहूलियतकार ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। ॿ ज़मीनूं जेके सिंध ऐं पंजाब में ॾिनियूं वयूं आहिनि, जेके तरक़ीअ जे नाले में सिंध जा 52,000 एकड़ ऐं ॿिया जेके पंजाब जूं ज़मीनूं, ख़ुदि इन सॼे खे सेकेंड करण वारा पुराणी हुकूमत हुई शहबाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी जी, जेका 1.5 साल जेका मैनेज कई वई, उन खे इंडोस कयो ऐं लखें एकड़ ज़मीन मुल्क जी उहा तरक़ीअ जे नाले में ग़ैर मुल्की ऐं हितां जा बेईमान ऑफिसर ऐं सियासतदान जिन बेईमानी सां पैसो कयो आहे, उहे बाक़ी मुस्तक़बिल में हितां जी मिल्कियत हड़प करणु चाहिनि था, हिते शहनशाहित क़ाइमु करणु चाहिनि था। असीं इन जी मज़म्मत कयूं था ऐं जीअं इलेक्शन जे नुक़्ते ते मुल्की लेवल ते अलायंस जी कंदासूं, त हिन मामले ते सिंध बलोचिस्तान जे मामले ते बलोचिस्तान जी लीडरशिप सां बि राब्तो करे ऐं सिंध जे बि घणनि घुरनि सां राब्तो करे इनशाला असीं इन जे लाइ को गॾियल राय ऐं इन जे लाइ जिदोजहद कंदासीं। ख़ुसूसन सिंध लाइ ते जेको सौदो थियो आहे, जंहिंमें ज़रदारी भले सदारत वठे या ही वज़ारत आला वठे, पर इहा असांजो हक़ीर आहे, छो त लखें एकड़ ज़मीन खपाइण, सिंध जी साहिली पट्टी खपाइण, सिंध जो पाणी इरसा जी जेका मौजूदा जो जेका 1991 जे रिकॉर्ड तहत उनखे रीशेप करणु, माना उनखे बेइख्तियार करे ख़तमु करणु ऐं जेको ग्रेटर थल कैनाल जो फेज़ 2 ऐं फेज़ 3 उन जी मंज़ूरी ॾियणु, जेको ख़ुदि सिंध जो पाणी आहे जेको उनखे मिलंदो मथे ऐं सिंध खां पुरबो। उन करे आउं सम्झां पियो त इहो इन सौदे जे वधी विया असां सिंध नाट पार्टी इन खे ग़लति सम्झे थी, मुल्क जे मफ़ाद में नथी सम्झे ऐं मुल्क जी सालमियत लाइ ख़तरो सम्झे थी, छो त सिंध बलूचिस्तान में नफ़रत पैदा थींदी ऐं पंजाब में बि जेके असांजा मुस्तक़बिल में ज़मींदार हुजनि, उन्हनि जे बजाए के इदारा ऐं ग़ैर मुल्की कंपनियूं उनखे आबाद कनि। असीं सम्झूं पिया इहो मुल्क जे तरक़ीअ जे नाले में असांजे अवाम जो मिल्कियत जो सौदो कयो आहे, जंहिंखे असीं नथा मञूं। उन करे हम ख़्याल दोस्तनि सां उहे सिंध बलूचिस्तान जा ज़मीनुनि जे मामले ते ऐं साहिल वसाइल जे मामले ते सिंध बलूचिस्तान जे जमायतुनि सां राब्तो करे उन्हनि सां कंदासीं। सिंध जे जेको सौदो असांखे नज़र पियो अचे, जेके अॻुवाट ई एग्रीमेंट थी चुका आहिनि, जंहिंजे एवज़ हीअ मैनेज करे डिप्टी कमिश्नरनि इलेक्शन ॾिनी आहे ऐं इदारनि, ऐं वरी वज़ार सोचियो हितां जा इदारा मुल्क जा इहो चवंदा रहिया त पीपुल्स पार्टी मञो, नून लीग मञो ऐं सिंध में MQM मञो, छो त इन्हनि खे पावर ॾियूं पिया ऐं क्लियर इहो चवंदा रहिया। जेकॾहिं इदारनि खे इहा मज़ाक़ करणी आहे त चीफ इलेक्शनूं अची हलायूं, अॻुवाट मैनेज करे ही जेको सिंध जो सौदो कयो, उन करे असीं हिनखे रद्द था करियूं। विकिरो कई वई आहे, उहा हिकिड़ी अञा ख़सीस आहे, छो त ॾिनी उन्हनि खे वई त पोइ वरी पैसा जेके हिननि माण्हुनि कमाया आहिनि इदारनि ऐं डिप्टी कमिश्नरनि ऐं ॿियनि से, उहो त वरी हिते पाकिस्तान जी करप्शन जो मामिलो आहे। इन जे ख़िलाफ़ु असीं सिंध खे ईंदड़ जेके दरपेश मसइला आहिनि उन जे ख़िलाफ़ु असीं इब्तिदाई तौर ते 20 अप्रैल ते हैदराबाद में हिकिड़ी क़ौमी कॉन्फ्रेंस कंदासूं, जंहिंमें जेके सिंध जी मिल्कियत जो सौदो ऐं जेके सिंध खे मुस्तक़बिल जा ख़तरा आहिनि, डेमोग्राफी जा, हितां जी मिल्कियतुनि जा, हितां जे पाणीअ जा, उन जे लाइ हिकिड़ी क़ौमी कॉन्फ्रेंस कंदासूं। उन मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं ऐं मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जे माण्हुनि खे गॾु करे असीं हिकिड़ो गॾियल चार्टर ऐं ऑफ डिमांड्स पेश कंदासूं ऐं उन्हनि जे गॾियल सलाह सां अॻिते असीं कंहिं तहरीक में ईंदासूं ऐं जेके बि को क़दम सिंध दुश्मन खयो वियो वसीलनि ते, पाणीअ ते या ज़मीनुनि ते या समूंडी पट्टीअ ते, इनशाला उन जे ख़िलाफ़ु सिंध जे हमख़्याल माण्हुनि सां गॾिजी भरपूर तहरीक हलाईंदासूं
ऐं हिननि जा जेके सिंध खे सौदो करे पाकिस्तान पीपल्स पार्टी आई आहे इन ते अमल दरामद खे भरपूर ताक़त सां अवामी ताक़त सां रोकींदासीं। महिरबानी। GTA कॉल कयो आहे, उन में इत्तेहादी जमायतूं सिंध लेवल ते जमात इस्लामी, PTI ऐं JUI शिरकत कयो। अधे हिकिड़ो सुवाल कयो त क़ौमी कॉन्फ्रेंस निज ते वसाइलनि ते आहे। 8 तारीख़ जेको इजलास आहे उहो इलेक्शन ते स्ट्रेटजी उनजे ख़िलाफ़ु तहरीक ते आहे 8 तारीख़ ते, ऐं 20 अप्रैल ते जेको हूंदो उहो असांजो निज क़ौमी मामलनि ते हूंदो। असीं जेके ख़दशा ऐं जेके फ़ैसिला थियल आहिनि ऐं ॿिया जेके मुस्तक़बिल जा ख़दशा आहिनि उहे सभु ज़ाहिर करे ऐं उन सिंध बचायो कॉन्फ्रेंस करे असीं उहा कंदासूं। ऐं इन सां गॾु बलोचिस्तान जी लीडरशिप सां राब्तो कंदासूं अॻिते उन्हनि ते बि जेको मुस्तक़बिल जा ख़तरा आहिनि उन सां गॾिजी का गॾियल राय बि ठाहियूं ऐं का गॾियल का तहरीक थी सघे थी त उन मुमकिन आहे उन्हनि ते बि मशवरो कंदासीं। ॾिसो, इलेक्शन जे पॉइंट ऑफ व्यू खां उन्हनि खे दावत कान ॾिनी हूंदी, छो त उहे ख़ुदि उनजो बेनिफिशरी आहिनि। वसीलनि जे बुनियाद ते जेका जमायत बि असां सां सहकार कंदी उन में का बि क़ैद कान्हे। छो सौदो करण वारा मौजूदा हुकुमरान आहिनि, उनजे ख़िलाफ़ु जेको बि असां सां सिंध जे वसीलनि खे बचाइण लाइ असांजो सहकार कंदो उन्हनि सभिनी खे दावत ॾिनी। मौक़ुफ़ कहिड़ा बि रखूं था, जेके फ़ैसिला करियूं था असीं अनाउंसमेंट सिर्फ़ु पोइ कंदासीं। इन करे असांजी त इहा कोशिशि हुई। ॾिसो, असीं पुरम उन लाइ पंहिंजी राय जो इज़हार कंदासीं। पीर साहिबनि जेको GTA जलसो कयो या 2 जलसा कया उहे पुरम न हुआ। बींदे असां जेको कराचीअ में एहतिजाज कयो 24 तारीख़ ते उहो पुरम नो अची लाठी चार्ज करे ऐं कंटेनर करे असांखे उते ई भॼाए वियो। उन करे असां पुरम राय अमा ऐं सम्झां पियो त हिननि जलसनि खां पोइ जेको पीपल्स पार्टी ॾिनो पिए त असां सॼी सिंध खटे आया आहियूं, उहो इमेज पाकिस्तान ऐं सॼी सिंध दुनिया जे अॻियां बि ज़ाहिर थियो त न सिर्फ़ु ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में रिगिंग थी आहे, पर इहा शइ शिकिल सिंध में बि थी आहे। ऐं फज़ल रहमान सां असांजी मुलाक़ात थी मुंहिंजी 3 ॾींहं, हुन चयो त बलोचिस्तान में त सिधो वापारु हिकिड़ो त मथे जेका डील थी आई उहा त अलॻि ॻाल्हि, असांखां मक़ामी इदारनि जे माण्हुनि असांजे कैंडिडेट्स खां सीधा सीधा कैश पैसा वरिता। सो ऐं सम्झो त उते त बलोचिस्तान में त वॾो भोग थियो आहे। सो पर हाणे इहो सॼी मुल्की लेवल ते थियो आहे। ऐं सम्झां पियो त GTA जी जेका पॉलिसी आहे पुरम एहतिजाजनि जे ज़रिए रायनामा ठाहींदासूं। ॿियनि ज़िलनि में बि इहे ई एहतिजाज करे माण्हुनि खे चवंदासूं त बाबा माण्हू इन जाली इलेक्शन्स खे, इन मड़ियल इलेक्शन्स खे नथा मञनि ऐं मुल्की लेवल ते थींदड़ जेको इतिहाद आहे सिंध लेवल खे खणी मुल्की लेवल ते थींदड़ इतिहाद जंहिंमें PTI हूंदी, जमात इस्लामी हूंदी, JUI हूंदी, कोशिशि कंदासूं उन लेवल ते मुल्की लेवल ते कॉल्स अचनि ऐं उन्हनि खे फॉलो करियूं। उन खां सम्झो त इहा आहिस्ते आहिस्ते राब्ता मुहिम आहे जेको फितरी तौर ते ॻंढिजे पई ऐं सभिनी जमायतुनि जो राब्तो थिए थो। ऐं सम्झो 2-3 हफ़्तनि में उहा तव्हांजे अॻियां इज़हार थी वेंदो। पर हीअ जेका गॾिजाणी बसी करियूं पिया 8 ते या इन खां पोइ वरी जेकॾहिं का ॿिए सूबे में थी त उते थी त उनजे अॻियां फ़ैसिला पोइ ज़ाहिर थींदा। हीअ ॻाल्हि आहे, ॿुधायो तव्हां ॿुधो मुंहिंजो आवाज़ु। असां हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे चवण जो। ॾिसो न उहो हुनजो पंहिंजो आहे। ॾिसो उहो कोन्हे, उमेदु कंदो आहे त असां इलेक्शन्स विढ़ूं, बावजूदि इनजी ख़बर हुई त मिसाल मूं नवाब शाह विढ़ियो आहियां, DRO मुंहिंजो मुखालिफ़ हो, RO मुंहिंजो मुखालिफ़ हो, सभु ऐं जे उते इलेक्शन्स रड़ियूं करियूं त भई मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि, जालसाज़ी पिया कनि त माण्हू मूंखां वोटर त मुतनफ़िर थींदो वधीक। उन करे हिकु हिकु शइ में असां मुक़ाबिलो बि कंदासूं ऐं इस्लाह बि कंदासूं। उनजे करे हर कंहिंजो पीर साहिबु तमामु सुठो हिते चिटो तव्हां ॻाल्हाए छॾियो। हाणे तव्हां ऐं जीअं ॻाल्हाईंदो हर कंहिंजे पंहिंजा लफ़्ज़नि जी अदायगी आहे, पर हुन सॼी शइ खे वाको करे छॾियो रियासती पॉलिसी। विकिरो कंहिं कई, विकिरो जंहिंमें इन्वॉल्व सभु वॾा इदारा हुआ जिन जा तव्हांखे नाला पियो ॾियां,
हू नाला नथो वठे, पर हुन हिकिड़ो इहे ई इज़हार कयो त इहो विकिरो थी वई इलेक्शन। पोइ हुन में रोल इलेक्शन कमीशन कयो, इदारनि कयो, कोर्ट्स कयो, इहे सभु तफ़सीलात आहिनि। विकिरो थी विया इलेक्शन्स, ऐं उन जा मुल्क खे फ़ाइदा कोन थींदा, मुल्क खे नुक़सानु ई थींदो। मुल्क इकनॉमिक क्राइसिस में वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि चयो, मुल्क इकनॉमिक क्राइसिस वेंदो। पॉलिटिकल अनस्टेबिलिटी त हूअं ई आहे, सियासी अदम इस्तकाम हूअं ई आहे, पर मुआशी बदहालीअ जे तरफ़ वेंदो। छो त करप्शन ते एहतिसाब करण जे बजाए करप्शन खे जी सरपरस्ती कई आहे इस्टेब्लिशमेंट ऐं सरकारी इदारनि। जॾहिं सरपरस्ती कंदा त बेईमानी वधंदी, घटिबी कान। इस्टेब्लिशमेंट इन करे कई आहे छो हुनजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि मुस्तक़बिल में ज़मीनुनि जा, वसीलनि जा, ऐं इन में हू बि भाङे भाई वारा। उन करे हिननि इहा कई आहे। हाणे जे मुल्क खे खाइणो आहे कुझु लख माण्हुनि खे, त 24 करोड़ माण्हू बग़ावत ते ईंदा। हिकिड़ी ॻाल्हि सम्झ छॾियो, बलोच हिन में ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में 30-40% बग़ावत अची चुकी आहे। माण्हुनि रिएक्ट कयो, एस्टेब्लिशमेंट जे फ़ैसिले खे न मञियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में 12 न मञियो आहे, सिंध में उहो अञा 5-10% आहे। जेकॾहिं इहे हालात रहिया त हिते बि उहा ई बग़ावत थींदी ऐं मुल्क जे लाइ नुक़सानु ई थींदो, फ़ाइदो कुझु कोन्हे।